घोटकी में खानपुर महर जे ॻोठाणनि जो एहतजाज। भाउ जे क़त्ल में मुलविस हक़ीक़ी जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। घोटकी खानपुर महर जे ॻोठ बरूच महर जे रवासिन अमीर बख्श जे पुट छबड़ महर साफ़िन अॻियां एहतजाज कंदे आहिनि त 12 दिसंबर 2024 ते जवाबदारनि मुंहिंजे भाउ मौला बख्श महर खे क़त्ल कयो हो, जंहिं बात मां भाउ जे क़त्ल जे सदमे में हुजण ते तॾहिं ते वेठल हुयसि। उन तुरंत मुंहिंजे सोट रहीम बख्श महर नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कराई। मुबैना इल्ज़ाम हयो ऐं मुंहिंजे भाउ जे क़त्ल केस जो फ़रियाद पिणु जवाबदारनि सां मिलियल आहे। जॾहिं मुंहिंजो भाउ मौला बख्श महर जे क़त्ल में मुबैना तौर ते मुलविस जवाबदार अलियास पिताफ़ी, इसाक पिताफ़ी, बरकत पिताफ़ी ऐं सहूलतकारनि में रहीम बख्श महर, ग़ुलाम नबी शबीर ऐं अलहर वधायो महर ख़िलाफ़ कार्रवाई करे मथनि क़त्ल केस दाख़िल करे अदालत में चालान पेश करे साण से इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजी का मदद करण लाइ केरु बि तयारु नाहे। हुन डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी, DIG ज़खर, SSP घोटकी समेत ॿियनि वसवारनि खे अपील कई त मामले जो नोटिस वठी मूंसां इंसाफ़ करे असल जवाबदारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वञे। असांजो ॻोठ आहे बरोच महारो लॻभॻि सर असांजो 12/12/2024 में असांजो खून क़त्ल थियो, जंहिंमें चोर हुया हिकु पुटु मीर जो इलियास, हिकु इसाक पुटु हाशिम जो ऐं ॿियो बरकत पुटु अलीमा जो क़त्ल थी वियो। जंहिंमें असां जीअं परेशान थी वेही रहियासीं घर, तॾहिं ते वेठा हुआसीं। सौट असांजो रहीम वञी नामालूम फ़रियाद कराई। उन में असां यको दाह कंदा रहियासीं, को बि असांजो कुझु कोन थियो। हाणे जेको आहे सो असां इहो चाहियूं था त असांजो हक़ु थिए। एडुकेशन ऑफिसर जेको आहे IO पुलिस जो ऐं वॾो सूबेदार को बि असांजी मदद नथो करे। असांजी महिरबानी करे ख़ुदा कारण जेको आहे सो मदद थिए। खून असांजो विञाइणो चाहे थी। असांजो SSP खां मुतालबो इहो आहे त असांजे हक़ जी मदद थिए ऐं असांजा कातिल लभनि, उनखे पकड़नि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।